ऐं गुज़ारिश कंदुसि अॼोकी तक़रीर जे हवाले सां पंहिंजा ख़ूबसूरत वीचार वणण जे लाइ सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ऐं सिंधी ॿोली जे नाम्यारे शाइर नसर नवेज़ मोहतरम ख़ाकी जानी खे पाण अचनि ऐं पंहिंजा वीचार वठे। मोहतरम ख़ाकी जानी। अवल नाम अल्लाह जो बरकत बेशुमार सो ॾेहनि जो दातार सभा जो सबे पिरी। अॼोकी हिन महफ़िल जा मोर मोहम्मद इब्राहिम कुंभर साहब ऐं हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ सिंधी अदबी संगत सिंध जा सेक्रेटरी जनरल मोहतरम नूर चाकराणी साहब, सिंधी अदबी संगत सिंध जा ख़ज़ानजी शबीर सियाल साहब, डॉक्टर अब्दुल जब्बार कासिम निज़ामाणी साहब, मोहतरम मोर सागर साहब, एजाज जसकाणी साहब, साईं कादिर बख्श साहब, साईं अल्ताफ़ मलकाणी साहब, शबीर सियाल साहब ऐं साईं आज़म भट्टी। उन सां गॾोगॾु हिकिड़ी छोकिरी हिते वेठल आहे अतिया बतूल ऐं समूरे पिंडाल खे अस्सलाम वालेकुम। पहिरीं ॻाल्हि त 4 ज़िला क्रॉस करे 5 ज़िले में हिकिड़ो माण्हू अचे थो त इहा हिकिड़ी मोहबत आहे ऐं उन मोहबत जी जेका कड़ी आहे या उन खे जेको ॻंढींदड़ आहे जेका पुल आहे उहा महबूब सिंधी साईं दादू जा आहिनि। संदुनि किताबु छपियो आहे ऐं संदुनि ॿियो किताबु आहे जंहिंजी मुहवरत जंहिंजी सालगिरह सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान शाह करे रही आहे। इहो हिकु ॿिए लाइ ॿिन्ही वटि एज़ाज़ आहे ऐं ॿिन्ही लाइ हिकिड़ी मोहबत आहे जेका सिंधी अदबी संगत में अदब जी सूरत में मौजूदु आहे। दुनिया में जेके बि क़ौमूं आयूं वियूं तबाह थियूं उन्हनि जी जेका खोटाई थी उन्हनि में जेका दड़ा निकिता उन्हनि में हथियार निकिता या माण्हू सड़ियल निकिता या जंगजू निकिता या उन्हनि जा उहे औज़ार निकिता जंहिंमां महसूसु थियो पिए त हिननि हिक ॿिए खे वढे कुटे मारे पोइ पंहिंजो पाण खे ख़तमु कयो आहे। पर जॾहिं मुहनि जे दड़े जी खोटाई थिए थी त उन्हीअ मज़ा तारीख़ दान लिखनि था मुहक़िक़ लिखनि था त को बि जंग जो औज़ार कोन्हे मिलियो। जेकॾहिं मिलियो आहे त नाचणीअ जो मुजसमो मिलियो आहे, जेकॾहिं मिलियो आहे त उहे नक्श मिलिया आहिनि जंहिं ते साज़नि सुरनि ऐं इल्म जे नक्श मिलनि था ऐं उन खां पोइ ॿियो कुझु कोन थो मिले। हाणे उन मोहन जे दौर में बि मोहन जो जेको दड़ो आहे उहो त असां हीअं ॾिसूं पिया 5000 साल हिकिड़ो अंदाज़ो आहे। उन खां पहिरीं केतिरो आबाद हो तॾहिं बि बोड़ींदो मौजूदु हो, तॾहिं बांसुरी मौजूदु हुई। मक़सदु त सिंध जेका आहे उहा दुनिया में हिन ख़िते में हिन काइनात में हीअ जेके बि क़ौमूं आहिनि मिस्री आहिनि यूनानी आहिनि सुमेरी आहिनि ऐं अरब त पोइ आया ईरानी आहिनि यूनानी आहिनि उन्हनि सभिनी में जेकॾहिं असां चऊं साज़नि जी वरखा कंदड़ आहे त उहा सिंध धरती आहे ऐं हितां खां ई साज़ शुरू थिया आहिनि। उन्हनि साज़नि जी पैरवी कंदे बाक़ी धरती में साज़ पखड़िया आहिनि। साज़ ऐं आवाज़ जो फ़र्क़ु आहे। आवाज़ ज़बान जो बि हूंदो आहे, आवाज़ निड़ीअ जो बि हूंदो आहे ऐं आवाज़ काकड़े जो बि हूंदो आहे। त आवाज़ ॿी शइ आहे, गुलूकार ॿी शइ आहे ऐं फ़नकार साॻी शइ आहे। जॾहिं त किताब में लिखियलु आवाज़ उन जी जॻह ते आवाज़ जी जॻह ते लिखियलु हुजे गुलूकार या फ़नकार या आर्टिस्ट। आवाज़ निड़ी जे सां वाबस्ता आहे। साज़ खां पोइ जेके फ़नकार या जेके असां वटि हिन किताब में मौजूदु जेके फ़नकार आहिनि जेकॾहिं उन जो असां पहिरों खणूं त इन दौर में हज़ारे माण्हू आहिनि जेके साज़िंदा हुआ। उन खां पहिरीं जॾहिं सासानी जे दौर में असां वञूं था त सासानीअ जे दौर में बि 12000 ॻाइणा मौजूदु हुआ सिंध में। त हीअ सिंध जी धरती मालामाल आहे, मालामाल रही आहे आर्ट जे हवाले सां। उन खे पोइ माण्हू आया जिन लुटियो फुरियो। हाणे उहो लुटियो फुरियो कीअं? मिसाल असां वटि महमूद गज़नवी आयो त दोस्त काढ़िजी पवंदो आहे त बाबा उहो महमूद गज़नवी असांजो हीरो आहे। वरी राजा ॾाहिर जे मुक़ाबले में असां वटि मोहम्मद बिन क़ासिम हीरो थी वियो। न, उहे फुरींदड़ हुआ, उहे लुटींदड़ हुआ, उहे असांजे तहज़ीबनि असांजे सकाफ़तनि खे मिसमार कंदड़ माण्हू हुआ। उहे असांजा हीरो कोन्हे, उहे हीरो न हुआ, उहे काहींदड़ हुआ। हीरो उहे हुआ जेको राजा ॾाहिर हो या जेको उहो दौर हो जिन असांजे आर्ट खे ज़िंदा पे कयो। ऐं उन्हनि हीरोज़ मंझि वरी हाणे जेकॾहिं असांजे हिन दौर खे ॾिसूं त हीअ माण्हू जेको मोहम्मद इब्राहिम जे नाले सां हिते मौजूदु आहे, जेको सिंध जी मिटी रीतूं रस्मूं छा आहे? उहा धरती जी शनाख़त आहे, उन खे रोशनास करे थो। उन खां पोइ जेको ॿियो किताबु आणे थो सो साज़ ऐं आवाज़ ते आणे थो। त मक़सदु छा आहे त धरतीअ जो ई माण्हू आहे। उहे जेके हीरोज़ हुआ जिन धरतीअ लाइ क़ुर्बानी ॾिनी ऐं हीअ जेके हीरोज़ आहिनि जेके अॼु असांजे स्टेज ते वेठा आहिनि उहे वरी अदब ज़रिए असांजे अदब खे असांजी धरती खे रोशनास करे रहिया आहिनि।
किताब में लिखियलु आहे त तहक़ीक़ ऐं तबसरो। दोस्तनि लाइ हिकिड़ी मिसाल तौरु ॻाल्हि आहे त तबसरो जेको आहे उहो हूंदो आहे कंहिं बि शइ जी अॻे मौजूदा शइ हुजे, मौजूदा लिखत हुजे, मौजूदा किताब हुजे, उन खे तव्हां वरी कंहिं पंहिंजनि लफ़्ज़नि जे हवाले सां उन ते पंहिंजी टेका टिप्पणी करियो, पंहिंजनि लफ़्ज़नि में उन ते ॻाल्हायो, त उहो आहे तबसरो। तहक़ीक़ इहा आहे जो तव्हांखे अहिड़ी शइ खे खणी अचो या अहिड़ो माण्हू खणी अचो जेको अॻे तारीख़ में लिखियलु हो। तहक़ीक़ इन खे चइबो। उहो कहिड़ा, जी हिते नूर मोहम्मद ऐं मीर मोहम्मद जेके गविया आहिनि, कुंभर आहिनि, उहे आंदा विया आहिनि, उहे रोशनास कराए विया आहिनि, इन खे वरी चइबो तहक़ीक़। ॿी हूंदी आहे तरतीब या सहेड़। कंहिं बि मजमूए में उहे मज़मून, उहे ॻाल्हियूं, उहे शख़्सियतूं आणणु जेके अॻे ई मौजूदु आहिनि, जिन बाबति अॻे लिखियो वियो आहे, उहे साॻियूं शख़्सियतूं तव्हां खणी किताब में आणियो त उन जो नालो थी वेंदो तरतीब या सहेड़। त हाणे जेको असांजो ही किताब आहे उन में साईंअ जे किताब में तंद तवार में टई कम थियल आहिनि। तरतीब बि आहे, तहक़ीक़ बि आहे ऐं तबसरो बि आहे। त साईंअ खे अहिड़े किताब आणण ते जस हुजे ऐं सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद ख़ान जस लाहिणे, बिल्कुलु जस लाहिणे जो हुन साईं खे एतिरो ख़िराज ॾिनो आहे ऐं उन ॿिन्ही शख़्सियतनि खे, ॿिन्ही हिकिड़ी तनज़ीम खे ॿियो शख़्स खे ॻंढण में जे माण्हू जो किरदारु आहे अदा थियो, उहो आहे महबूब सिंधी। ख़ुशि हुजो।